मसूबुरगढ़ी में क़ौमी अवामी तहरीक पारां HIV एड्स हेपेटाइटिस जी स्क्रीनिंग ऐं इलाइक़े में तरक्याती कम न हुअण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। अवामी तहरीक मरकज़ी अॻवान अल्ताफ़ ख़ासकेली, गुलज़ार कलोड़ो, अब्दुल सत्तार अबड़ो ऐं ॿियनि जी अॻवानी में अलावारे चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते अॻवाननि चयो त इलाइक़े में HIV ऐं हेपेटाइटिस जहिड़ी ख़तरनाक बीमारियूं केतिरा ई घर उजाड़े छॾिया आहिनि। सिंध सरकार तोणी चूंडियल नुमाइंदा बि को नोटिस नाहिनि वरितो। हुननि चयो त इलाइक़ो हैदराबाद बाराड़ी हिकु अमीर तरीन इलाइक़ो आहे, पर तंहिं हूंदे बि हिते इलाइक़े जे अवाम ते को बि ख़र्च नथो कयो वञे। सऊदी अरब या तेल जे हवाले सां मालामाल ॿियनि मुल्कनि खां पोइते न आहे, उन्हनि खां अॻिते आहे। अरबे रुपया रॉयल्टी जा हैदराबाद जे OGDCL वटि, हैदराबाद जे DCA वटि, हैदराबाद जे MNA ऐं हितां जे MP वटि उते पियल आहिनि, पर उहे हिते जो ख़र्च करण बदिरां हू पाण में नानी ॻोठड़ो करे उहे अरबे रुपया हड़प कंदा रहनि था। हुननि चयो त मसूबुरगढ़ी UC खे लखें रुपया मिलनि था, पर चेयरमैन ऐं सेक्रेटरी मिली भगत करे खाई वञनि था, पर को तरक्याती कम नथो करायो वञे। अॻवाननि चेताव ॾिनो त अवाम खे सिहत जूं सहूलियतूं ऐं तरक्याती कम न कराया विया त हू बुख हड़ताल कैंप क़ाइमु कंदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।